इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त PTI सरबराह इमरान खान ऐं पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही विच में मुलाक़ात दौरान असेंबली तोड़ण लाइ सलाह मशवरा कया विया आहिनि। ज़रियनि मूजिबि परवेज़ इलाही मुलाक़ात दौरान इमरान खान खे चयो त तव्हां असेंबली तोड़ण लाइ चूंड ते 1 मिंट बि देरि न कंदुसि। परवेज़ इलाही मुलाक़ात दौरान इमरान खान खे चयो त ग़लतफ़हमी पैदा कंदड़ पहिरीं जीअं हाणे बि नाकाम थींदा। अपोज़िशन भले बेएतमादी जो रथ जो शौक़ पूरो करे हाणे बि खेनि मात मिलंदी। अपोज़िशन जागंदी ख्वाब ॾिसी रही है। इन चयो त पंजाब असेंबली जो इजलास जारी रहियो त गवर्नर राज नथो लॻे सघे। अपोज़िशन खे ॻाल्हाइण खां अॻु रोल्स ऑफ बिज़नेस पढ़णु घुर्जे। पंजाब असेंबली त छा इमरान खान लाइ जान बि हाज़िर आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।